सिक लगी सोने फिरी प्यारे भाज सिक लगी। अस्सलामुअलैकुम अफजल जाना मैसेज करे कालू करे चयो आहे त असांजा वञी सलाम पेश कयां छो जो अस्सलामुअलैकुम संग छा हाल आहे कहिड़ा ख़ुशि तबियत सही तो उम्मीद है सब ठीक होना खैरन में हूंदा। तो हाणे पाण हलंदासीं सेलर की तरफ़ छो जो हुते माण्हू असां इंतज़ारु वेठा नव थी विया आहिनि त वेतन ॾिसो कमु असां खुटे ई कोन थो परेशान कयो अथई एॾो इंदौर में कमु करणु ॾुखियो थी वियो आहे भाई। तो तव्हां जेसि ताईं इहो कलोकियूं शॉर्ट्स ॾिसो अफ़ज़ल जानी जी ख़बर वारियूं जेसि ताईं मां वञी पुॼां केॾे सेलर ठीकु आहे न। ॾिसो संगत असां अॼु आया आहियूं केंशा सो तव्हांखे ॿुधायोसीं कोन बसि ईअं निकिरी पियासीं। सिक लगी सोने फिरी प्यारे भाज सिक लगी पंहिंजे दिलि अर्ज़ जी सिक लगी छो जो मथे न विया हुआसीं जुमे वारे ॾींहुं कल्ह आया हुआसीं त कल्ह थी वई लेट थोरी असांखे इहो ई झाको आहे ॿियो दफ़ो ईंदोसीं पर गाॾी स्टार्ट थी वई। यकीन शाह कब्रिस्तान जो नालो आहे केंशा में यकीन शाह हुते दफ़न थियल अहिड़ियूं पहिरीं पहिरनि ॿाहिरनि जहिड़ियूं हस्तियूं शोधा दफ़न थियल शहीद। सो असां आया आहियूं कल्ह न अची सघियासीं तॾहिं हलो दीदार वठूं यार जो वरी पोइ तव्हां। अस्सलामु अलैकुम या हलल कबूर। अस्सलामु अलैकुम अफजल जाना माचिस अथई अॼु जीअं त असां पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त पहिरीं प्यारे भाउ शहीद अफ़ज़ल लुंड जी तुरबत ते मौजूदु आहियूं ठीकु आहे। असां कुझु ॾींहं पहिरियां वीडियो ठाहियूं हुसीं जंहिंमें मुंहिंजो हिते मौक़ुफ़ हुयो त SSP साहब खे इन्हनि खे उन्हनि खे त जॾहिं कातिल ॿ गिरफ़्त में अची चुका आहिनि त पोइ जीअं पैसा भरिया आहिनि त उहे छो नथा ज़ाहिर थियनि त असांजो मौक़ुफ़ इहो हिन ई जॻह ते वेही इहो ई मौक़ुफ़ खयोंसीं। अल्हम्दुलिल्लाह सॼे व्यूअर्स खे जेके ॾिसंदड़ असांखे पाकिस्तान में ओवरसीज़ में जेके ॾिसनि था फॉरेन में जेके ॾिसनि था जेकियूं भेणूं ॾिसनि थियूं जेके ॿाहिरि ॾिसनि था अल्लाह जे नाले तां सदिको वञा त शहीद अफ़ज़ल जा कातिल जेके आहिनि उहे त गिरफ़्तार थी चुका बाक़ी जेके रहियल माण्हू आहे उहे बि खोसा हुया उन्हनि जा ई माइट हुया जीअं माना शहीद अफ़ज़ल खे शहीद करायो। कातिलनि इहो मौक़ुफ़ ॾिनो आहे त असांखे हिन माण्हू माना असांखे चयो हाणे उहे जेके आहिनि माण्हू असांजी रिक्वेस्ट आहे SSP साहब खे ऐं पूरी टीम खे फोर्स खे रिक्वेस्ट आहे त जेके माण्हू हुननि ॿुधाया आहिनि ज़ाहिर कया आहिनि त हिननि असांखे चयो आहे त महिरबानी करे उन्हनि ताईं पुॼंदा ऐं उन्हनि खे बि अरेस्ट कंदा ऐं उन्हनि खे बि जेको आहे सो कड़े मां कड़ी सज़ा ॾींदा। महिरबानी जज़ाकल्ला। हा सो उहो मौक़िफ़ त तव्हां ॾिठो उन्हनि ॿिन्हिनि जो मां तव्हांखे ॾेखारियो सो हाणे तव्हांखे अपील कंदुमि दुआए मग़फ़िरत कयो असांजे यार जे लाइ असां बि दुआए मग़फ़िरत कयूं वरी हलूं पंहिंजे ॻोठ जी तरफ़। ऐं ॿियो त कुझु रिश्तेदार असांजा जिन्हनि मूंखे पर्सनल ते मैसेज करे कालू करे चयो आहे त असांजा वञी सलाम पेश कयां छो जो कुझु सऊदी आहिनि कुझु हैदराबाद आहिनि त फस्ट ऑफ ऑल अब्दुरऊफ़ कमराणी जिद्दा खां उनजा असां सलाम पेश था कयूं। ॿियो वारो नंढो मामो अहमद कमराणी उहो हैदराबाद खां उनजा सलाम पेश था कयूं। ॿिया जेके बि संगत ॾिसण वारा आहिनि जंहिंजे चयो नज़र साहब या जंहिं बहरहाल जंहिं चयो उन सभिनि जा असांखे नाला यादि न आहिनि हिन महिल जो असां नाला वेही वठूं उन्हनि जा बि सलाम पेश था कयूं जंहिं न चयो उन्हनि जा बि सलाम पेश था कयूं। हाणे दुआ मग़फ़िरत कयो त पोइ असां बि हलूं असां बि दुआ कयूं। त संगत पाण अफ़ज़ल जाना थी आयासीं हाणे वधूं था घर जी तरफ़ हलो त संगत ॾिठो वीडियो अफ़ज़ल जानी जा दीदार कयो न
मसइलो इहो आहे जो मां तव्हां सां मिलियो हुअमि शायदि 9 बजे खां पोइ हिनमहिल 4:30 था थियनि वरी मां हिनमहिल तव्हांखे शाम मिलियो छो जो कमु लॻो पियो आहे यानी सीज़न अची वई आहे सम्झो था न। ॾिसो चार्जर हथ में आहिनि, मोबाइलूं हथ में आहिनि। ऐं ॾिसो सेलर ते बीठा आहियूं, इहे सभु साड़ियूं अथव, साड़ी दिस कॉल्ड साड़ी। कांव खाइनि था पिया हाणे इहे सुकंदियूं न। अॼु असां वटि अलहमदिल्ला सॼो ॾींहुं अहिड़ी मौसम जोड़ाली। हलो थोरो रोड जो व्यू वठूं, रोड जो। ॿी ॻाल्हि इहा आहे जो हिनमहिल ताईं मां मानी बि न आहे खाधी, बुख लॻी आहे ॾाढी। मानी छो न आहे खाधी, मां साथ कालू भत थो ठाहे बसि अहिड़ो क़ुर ॼाणे छा ॿुधायूं, पुछे ई न बसि बाबा, बसि माना विझी छॾे थो हर शइ गॾु जहिड़ो थियो। सो कोन खाधो यार, दिलि ई न कढियो, ॾिठम ई कोन भटारो। व्यू चेक कयो, नेट थी लॻे नेट बंदि। त भाईजान हाणे पाण वेंदासीं घर जी तरफ़। बुख लॻो आहे सफ़ा तमामु घणो ॼाणे यार, गाॾी में पेट्रोल ई धप थी अचे, लॻे थो कंहिं ॾिनसि मौत। ईअं न कयो यार, पेट्रोल महांगो आहे भाऊ, 350 लीटर आहे, छा कयूं। सो ॾिसो हलो पघार असांजी माना पेट्रोल में पूरी आहे, बसि घुमी फिरी ॾाढो घर पघार पूरी। हलो निकिरूं, गाॾी कढूं, वरी तव्हां सां मुलाक़ात कयूं था रोड ते। मौसम इज़ ऑसम लॻी पई आहे, हिकु ॾिसो बीठी आहे मुआर, ईअं बीठी हुजनि कपिड़ा दपड़ा फाड़े गाॾी जा ईअं सफ़ा नाश करे ॾाढो टैंकी फुल कराई वतां ई टूअर ॾींदो। पर बसि हे मालिक वरी ॿियारियूं हलिया था वञनि, छा कजे, ॾाढी ख़्याला थी चढ़ाए। हलो बाबा सियारो ईंदो आहे, ॻोठ जी आहे सूरत हाल हूंदी अथव सफ़ा ई बहितरीनु मौसम, सुहानी मौसम विथ बाइक, वरी माण्हू अकेलो, वरी एॾो सुकून, अल्लाह छा तव्हां ॿुधायो। हीअ ॾिसो मां बहितरीनु मोबाइल पायो अथव, बहितरीनु खां बहितरीनु iPhone 15 Pro Max, चेक इट। अल्लाह आज मौसम भी है, अरे हलो घर पुॼूं, घर। त संगत पाण खेरनि सां घर पुॼी वियासीं, गाॾी दाॾी अंदरि थी वियो, स्कूटर असांजो गाॾी आहे सम्झो असांजे लाइ, उहो अंदरि थी वियो। हाणे हलंदासीं वज़ू करे नमाज़ पढ़ूं, नमाज़ खां पोइ ॾिसूं मथां छा परियो चकर हणूं अॼु, छो समीर बीठो ॿाहिरि। हलो नमाज़ पढ़ूं, फस्ट ऑफ ऑल नमाज़ सभ खां पहिरियों। त संगत पाण वञूं था, मींहं जी बींदा बारी थिए थी, पर सनी हाणे वरी बंदि थी वई आहे, सवेल थी न थिए थी यार, लॻी समीर अॻियां चङो मुड़ुसु सुठो, मां ग़रीब आहे, हेॾे मुंहुं कर समाज छा हालत आहे मुल्क जी, परेशान थो करे। हा असगर ख़ुशी मनी न, ॾिसो व्यू वठो, मौसम आहे जेका, ओहो मौसम इज़ ऑसम बेबी। ट्रैक्टर वारो चाढ़ियूं न वञे, अरे बा ज़ालिम, हे साइकिल गॾो छा हालत आहे मुल्क जी। मोटी जो वरी नई साईं समीर ॾिसो, हिन खे चवां थो गॾु वठी जाए, रोज़ी कर बाबा, तूं यो गॾु गाॾो हथु कयूं था। बेइज्जती लाइव टेलीकास्ट में बेइज्जती। तर्स पुट, किॾे वेंदे तूं, को मसलो न आहे भाईजान। त हाणे पाण वञूं था, हिते ईंदा आहियूं अधु कलाकनि 5 कलाकनि, अधु कलाक पर वेस्ट कंदा आहियूं टाइम फुज़ूल में। सो हाणे हलूं था, मौसम त सुहानी आहे, वञण ते दिलि त कोन थी चए, छा कयूं, परेशान। हे ॾिसो मुफ़्त ई नेट हलाइण वारा, पैकेज मुंहिंजो बि न आयो हूंदो, मां बबू जे ते हलाईंदो आहियां, ॻाल्हि आहे सिधी। त संगत पाण हिते व्लॉग खे एंड था कयूं, वरी इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी हिकु नए व्लॉग में। उमेदु था कयूं असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो।
अॼु मोबाइल तव्हांखे थोरी मथे नज़र ईंदी हूंदी असां हेठि छो जो कैमरामैन नओं आहे वीचारो दुआ कयो सिखी वञे। अंजनी छा कनि वीडियो खे लाइक कयो शेयर कयो सब्सक्राइब कयो सपोर्ट ॾेखारियो मोहबतूं कुर्ब माशाल्लाह दुआउनि में